जी बिल्कुल, यूनियन काउंसिल बहादुरपुर में मौजूद आयूँ। इन यूनियन काउंसिल में जेके आहे त टोटल वोटनि जो तादाद 10,000 ऐं जेको आहे त कुझु सौ मथे आहे। ऐं हिन वोटनि जे लाइ जेको आहे त 9 पोलिंग स्टेशनूं जेके आहे त क़ाइमु कयूं वियूं आहिनि। हिते जेको आहे त पीपल्स पार्टी जो डिस्ट्रिक्ट काउंसिल ते रहमतुल्लाह खोसो ऐं उन जो मुक़ाबले में जेको आहे त पीपल्स पार्टी जो वली मोहम्मद बंगलाणी मुक़ाबले में आहे। जॾहिं त चेयरमैन ते आज़ाद उम्मीदवार जावेद बंगलाणी ऐं पीपल्स पार्टी जो अलीनवाज़ टामरी विच में सख़्तु मुक़ाबले जो इम्कान आहे। हिते जेके आहे त सहूलियतुनि जे हवाले सां ॻाल्हि कजे त हिते शामियाना लॻाया विया आहिनि ऐं वोटर्स जे लाइ जेके वेहण जो इंतज़ाम मुकमिल कया विया आहिनि। ऐं हिते जॾहिं असांजी हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी, वोटर्स सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि ॿुधायो त हिते जेके आहे त इंतिहाई सुस्त रवी सां जेके आहे त वोट हली रहिया आहिनि। ॿिए तरफ़ यूनियन काउंसिल बहादुरपुर सां लॻंदड़ UCI मददपुर, उते जेकी आहे त 8 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। टोटल वोटनि जो तादाद 13,000 आहे। उते पीपल्स पार्टी जो चेयरमैन जो उम्मीदवार आहे न्याज़ अहमद खोसो ऐं आज़ाद उम्मीदवार आहे अतहर शान सरकी। उन विच में जेको आहे त सख़्तु मुक़ाबिलो आहे। ऐं आज़ाद उम्मीदवार उते डिस्ट्रिक्ट काउंसिल ते आहे समीउल्लाह खोसो ऐं पीपल्स पार्टी जो हाजी अफ़ज़ल ख़ान खोसो विच में उते बि सख़्तु मुक़ाबले जो इम्कान आहे। ऐं काफ़ी हंधनि ते जेके आहे त सिक्योरिटी जे हवाले सां उहे इंतिहाई सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। जी।